वेलकम बैक नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे लाड़काणो मां नाम्यारे सियासतदान मुमताज़ भुट्टो जे फर्ज़न अमीर बख्श भुट्टो आम चूंडुनि में हिस्सो न वठण जो ऐलान करे छॾियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आम चूंडुनि में लाड़काणो अवाम इतिहाद जे साथ जी भरपूर हिमायत कंदासीं। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अमीर बख्श भुट्टो जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ लाड़काणो रशीद समो खां। जी रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नाले वारे सियासतदान मरहूम मुमताज़ भुट्टो जे फर्ज़न सरदार अमीर बख्श खान भुट्टो आम चूंडुनि में हिस्सो न वठण जो फ़ैसिलो कंदे ऐलान कयो आहे ऐं हुन चयो आहे त असीं आम चूंडुनि में लाड़काणो अवामी इतिहाद जे साथियुनि जी भरपूर हिमायत कंदासीं। ऐं अॼु ही मीरपुर भुट्टो में सरदार अमीर बख्श खान भुट्टो जी सदारत में चूंड तक PS10 जे वर्करनि जी मीटिंग थी आहे, जंहिंखे ख़िताब कंदे सरदार अमीर बख्श खान भुट्टो चयो आहे त केतिरनि ई पीढ़ियुनि ऐं केतिरनि ई सदियुनि खां वठी असांजो ख़ानदान हिन तक जे अवाम जी ख़िदमत कंदो आयो आहे ऐं उहा रवायत हाणे बि जारी आहे। इंशाअल्लाह जारी रहंदी। पर इलेक्शन जे मसइले में थधी दिलि सां हालतुनि ऐं माहौल जो जाइज़ो वठंदे जेको मुंतक़ी फ़ैसिलो करणु लाज़िमी आहे ऐं घणी सोच वीचारण खां पोइ उहो फ़ैसिलो कयो आहे त हिननि चूंडुनि में आउं हिसो कोन वठंदुसि। उन जा कई सबब आहिनि जेकी बयानु करणु मुनासिब न आहे। वधीक प्रेस रिलीज़ में जेको आहे इहो ॼाणायो वियो आहे त कई ॻाल्हियूं मुंहिंजे इल्म में आहिनि। सरदार अमीर बख्श खान भुट्टो जो चवणु आहे त जिन जो अव्हां खे इल्म न आहे पर वधीक तफ़सील में वञण खां पोइ उन फ़ैसिले जा ॿ सबब अव्हां आॾो रखंदुसि। पहिरीं ॻाल्हि उहा त मुंहिंजी सिहत मूंखे इजाज़त नथी ॾे, मां इलेक्शन जी डिघी मुश्किल जिदोजहद करे। ॿी ॻाल्हि उहा त हू वाज़िब थी वियो आहे त हिन इलेक्शन जे नतीजनि मां ठहंदड़ हुकूमत डिघो अरसो न हली सघंदी। वधि में वधि साल या 2 साल हली वई ऐं त वॾी ॻाल्हि आहे ऐं उन खां पोइ हिकु नई हुकूमत ऐं नओं निज़ाम ईंदो जेको कुझु अरसो हलंदो। इलेक्शन में न बीहण, हार मञण या पंहिंजे तक तां दस्तबरदार थियण बराबरी न आहे। 1990 वारे इलेक्शन जो बि असां बाइकाट कयो हुयोसीं, पर उन खां पोइ अलाह ताला जे फज़लो करम सां महिनत करे 1993 वारी इलेक्शन खटे। हाणे बि ईअं ई थी सघे थो। सरदार अमीर बख्श खान भुट्टो वधीक चयो त इलेक्शन में बीहण या खटण या हाराइण इक़्तिदार में हुजण या तव्हां सभिनी सां मुंहिंजो सियासी न पर दिलनि जो रिश्तो आहे ऐं अॼु खां पोइ बि पंहिंजे हाल अवां जी ख़िदमत कंदो रहंदुसि। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।